नाज़रीन, हिन वक्त असां पंगिरियो सेहत मर्कज़ में मौजूद आहियूं, जंहिं पंगिरियो सेहत मर्कज़ में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सवें जेके औरतूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे लाइ हिन हॉस्पिटल जो जेको आहे रुख़ कनि थियूं। हिते काफ़ी अरसे खां वठी जेको आहे सिहत जे कुझु सहूलियतुनि जो फुक़दान हो, पर IHS पारां जॾहिं ही सेंटर संभालियो वियो त हिते मुख़्तलिफ़ जेके सहूलियतूं हुयूं उहे माण्हुनि खे मुहैया करे ॾिनियूं वियूं आहिनि। उन हवाले सां हिते जेको आहे वॾे अरसे खां जेका अल्ट्रासाउंड जी सहूलियत न हुई उहा बि शुरू थी वई आहे। अचो त हिते जेके आहे लेडी डॉक्टराणी आहे अल्ट्रासाउंड जी, उन सां बि ॻाल्हायूं ऐं अस्पताल जो जेको MS आहे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करियूं त उन्हनि जो छा चवणु आहे। हिकिड़ो ॾींहुं थियो आहे स्टार्ट थींदे, हेसि ताईं स्ट्राइक पई ॾींहुं असांजी डॉक्टर जी प्लस पैरामेडिक्स वारनि जी, त उन करे मरीज़ कोन पिया आया। पर जेको ॾिसिजे थो न त इंशाअल्लाह ताला काफ़ी माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। ऐं हिते माण्हू आम माण्हू जेको आहे इलाही ग़रीब आहे, उनखे इन ई शइ जी तमामु घणी ज़रूरत हुई। इवन एसि ताईं जो प्राइवेट शहर में बि इहा सहूलियत मौजूदु कोन्हे। तव्हां छा था सम्झो त IHS इहो कमु करे हिते जे माण्हुनि ते वॾो अहसान कयो आहे। ऐं इंशाअल्लाह ताला त इहो हिन एरिया जे माण्हुनि खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। जाम आहे OPD, 100 बल्कि 200 फीमेल साइड ते थी था वञनि पेशेंट ऐं 400 मेल साइड ते थी था वञनि। इहा पोज़ीशन आहे OPD जी। OPD घटि कोन्हे असां वटि। 3 सेंटर्स मुझे दिए गए हैं जो वीकली मुझे 2 डेज़ के हिसाब से देखने हैं, जिसमें मंडे ट्यूसडे पंगरियो है RHC पंगरियो, देन वेडनेसडे थर्सडे RHC निंदो, और फिर फ्राइडे और सैटरडे RHC खोसकी है। पेशेंट्स का रेशो तो बहुत ज़्यादा है क्योंकि ये सारा पेरिफेरल एरिया है, सराउंडिंग पेरिफेरी को काफ़ी ज़्यादा कवर कर रहा होता है। बहुत सारी प्रॉब्लम्स के साथ में ख़ास करके ANC के केसेस जो पहले नहीं एंटरटेन हो पाते थे, वो अल्हम्दुलिल्लाह भी इस फैसिलिटी के साथ जो है वो पेशेंट्स को एंटरटेन किया जा सकेगा। उन्हें वो सारी सहूलतें मिलेंगी जो टाइमली उन्हें मैनेज की जा सकती हैं पेशेंट को आगे किसी भी तरह की कॉम्प्लिकेशन से प्रिवेंट करने के लिए। अल्हम्दुलिल्लाह अभी तक तो फैकल्टी और अथॉरिटीज़ बहुत ज़्यादा कोऑपरेटिव है माशाल्लाह। हर तरह से मुझे फैसिलिटेट करने की कोशिश की जा रही है तीनों ही सेंटर्स के ऊपर, और जो भी डिमांड्स हैं, जो रिक्वायरमेंट्स हैं, वो सारी की सारी फुलफ़िल की जा रही हैं। IHS ने पहले भी काफ़ी काम किया है, वो आगे भी कर रही है, और आगे भी काफ़ी कुछ अल्ट्रासाउंड के हिसाब से हमारे लिए प्लानिंग में है। लेकिन एक इनिशिएटिव है तो इसमें भरोसे की ज़रूरत है और ट्रस्ट डेवलप करना चाहते हैं अपना। असां अॻियां ग़रीब माण्हू हुआसीं, असां वटि पैसो कोन हूंदो, टंडे भागे जा बदीन वञिणो पवंदो त कोन पहुची सघंदा हुआसीं। असीं अल्ट्रासाउंड लाइ आया आहियूं हिते पंगिरीअ में, असीं भागे बदीन अल्ट्रासाउंड लाइ। हाणे ग़रीब हूंदा हुआसीं, पहुच कोन हूंदी हुई। हाणे हिते पंगिरीअ में डॉक्टराणी अची वई आहे, फ्री में अल्ट्रासाउंड फ्री में कंदी आहे। असीं एक्सरो कराए कोन सघियासीं, हाणे डॉक्टराणी आई आहे, सभु कुझु सहूलियत आहे, असां एक्सरो कराइण आया आहियूं हिते। नाज़रीन, हिन अस्पताल जी जेका इंतिज़ामिया हुई उनखे बि तव्हां ॿुधो, ऐं उन सां गॾो आहे जेका अल्ट्रासाउंड जी डॉक्टराणी हुई उनखे बि तव्हां ॿुधो। हिन अस्पताल जो जेको इंचार्ज हो उनखे बि ॿुधो। ऐं हिते जेको पेशेंट आहे जेको मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सफ़र करे हाणे जेको मुफ़्त में IHS जी हॉस्पिटल मां जेका सहूलियत वठी रहियो आहे उन्हनि खे बि ॿुधो। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त छा सिंध हुकूमत फौरी तौर ते समूरनि सिंध जे हॉस्पिटलनि में इन ई तरीक़े सां अल्ट्रासाउंड समेत जेके मुख़्तलिफ़ सहूलियतूं आहिनि सिहत जूं उहे आवाम खे ईअं मुहैया कंदी रहंदी, इहो हिकु वॾो सुवालु आहे। कैमरामैन असगर खोसो सां गॾु राज़क ॾिनू खोसो, अवामी आवाज़ TV न्यूज़ बदीन। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।